मीरपुर माथेले में ब्रेकिंग न्यूज़ समां शेयर कंदासीं। ज़िले घोटकी में वज़ीफ़ो वठण लाइ ईंदड़ केतिरियूं औरतूं बेहोश थी वयूं। तिबी इमदाद ॾियण लाइ वारिस रिक्शा ते खणाइण लॻा आहिनि। अमीर तरीन ज़िले जूं ग़रीब औरतूं वज़ीफ़े ख़ातिर सख़्त गर्मीअ में केतिरा ई किलोमीटर सफ़र करे सेंटर ते पहुचनि थियूं, जिते सहूलतूं न हुजण जे बराबरि आहिनि। एमरजेंसी वारी सूरत में बि औरतुनि खे तिबी इमदाद ॾियण वारी सहूलतुनि जी खोट आहे। दहरकी मीरपुर माथेलो घोटकी सेंटर ते 11 औरतूं बेहोश थी वयूं। इलेक्शन दौरान औरतुनि खे गाॾियुनि ते खणी वोट ॾियारींदड़ नुमाइंदा लातालुक़ बणियल आहिनि। अक्सर एजेंट्स जो तालुक़ बि सियासी धुरियुनि सां ॿुधाए पियो वञे, जेके कार्रवाईअ खां आजा आहिनि। मीरपुर माथेले मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर लतीफ़ वसीर असांखे जॉइन कयो आहे। जी लतीफ़, छा सूरत हाल आहे घोटकी ज़िले में? ये लगता है बिल्कुल ही घोटकी जिले जो अमीर तरीन जिलो है, उनकी औरतूं वज़ीफ़े ख़ातिर परेशान आहिनि। अॼु वारी टीम में 11 औरतूं जेके नी बेहोश थियूं। जेके 40 बिस्तर जे तो ही देरकी जी औरत है जेका बेहोश थी गर्मी सबब उनके वारिस अस्पताल खणायो आहे। उते बि जेको आहे उते सहूलतूं ॼाण हुन सबब जेको उते बि उनखे इलाज न मिली सघियो। पर अहिड़ी तरह मीरपुर माथेलो घोटकी देरकी से 11 औरतूं जेके नी उहे बेहोश थियूं। एक तरफ़ गर्मी, ॿिए तरफ़ गैर कानूनी कटौती, टे तरफ़ जेके औरतूं आहिनि जेके परे परे खां अचनि थियूं पियूं, उन्हनि जी को बि दाद रसी करण वारो न आहे। उहे औरतूं आहिनि जेके इलेक्शन दौरान वॾेरनि खे वॾेरा गाॾियुनि ते खणी उन्हनि खां वोट कराईंदा रहिया। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे घोटकी ज़िले में हज़ारे औरतूं जेके नी उहे वज़ीफ़ो वठण जे लाइ बेयारो मददगार बणियल आहिनि। हिकु तरफ़ सहूलतूं न आहिनि, ॿिए तरफ़ औरतूं बेहोश थियनि पियूं। ऐं हीअ जेके ॾिसण जे 40 में जेका औरत आहे बेहोश थी आहे देरकी में, जेका सॼो ॾींहुं घुमाईंदा रहिया। पर वॾी महिरबानी लतीफ़।